नाज़रीन हिते जेको आहे सो समूरियुनि सहूलियत सां जेका असां फ्री मेडिकल कैंप जुड़े बाईपास ते लॻाई वई आहे। हिते डॉक्टरनि सां ऐं हिते जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हाँ मां जी छाती करा मुझे हरनिया जो ऑपरेशन है। अहमद खान खोसे जा को सजो बुढ़ी वियो सिर बचाए निकता के दबाए सके जी तकलीफ बीमारी पेट में दर्द आहे मरोड़ आहे बुखार आहे रात दी नींद नथी अचे। असां इहो कैम्प जेको आहे इंडस पोर्टल जे थ्रू लॻाई वई आहे ऐं हिन में असां जेको आहे न बेसिकली इसेंशियल सर्विसिस ॾियूं था टूवर्ड्स मेल फीमेल एंड एज़ वेल छाती जी ख़राबी खंघि बुखार ऐं एलर्जी इलाही कॉमन आहे ऐं ॿारनि में जेको आहे न मोस्ट कॉमन कॉज हिते आहे डायरिया ट्रीट कयो वियो आहे उनखे डायग्नोस कयो वियो आहे। जुडो बाईपास ते हिते असांजी 2 ॾींहंनि जी फ्री मेडिकल रिलीफ कैंप है जेका फ्लड अफेक्टेड जेके माण्हू आहिनि हुननि जे लाइ उन्हनि खे रिलीफ प्रोवाइड करण जे लाइ 600 माण्हुनि खे हिते ट्रीटमेंट प्रोवाइड कयो। नंढड़ो ठीकु कोन्हे हिनखे मलो बि आहे साको बि आहे ऐं हिन जो नर भरिजो वञे सो इन जे करे आयासीं डॉक्टरनि खे ॾेखारे दवा बि मिली हर शइ मिली आहे। कैमरामैन अली जान ख़ासकेली सां ख़ालिद सदफ़ KTN न्यूज़।